जीअं दी मां ॿुधायो अॼु सुबुह खां वठी वाक़ियो हले पियो तव्हांजे मुताबिक़ तव्हांजो छा चवणु आहे तव्हां पंहिंजो नालो पहिरियां ॿुधायो। मुंहिंजो नालो परवीन आहे, मां एचओ आहियां, हाउस ऑफिसर। मूंसां जेको सुबुह वाक़ियो थियो आहे शायदि अहिड़ो कंहिंसां बि न थिए, पर अॼुकल्ह सभिनि सां थींदो थो अचे। हिते जेको मारियो वेंदो आहे हॉस्टल में ऐं पोइ जेको ख़ुदकुशी करार ॾिनो वेंदो आहे ऐं न्याणियुनि खे बदनाम कयो वेंदो आहे। हिते असां स्टूडेंट मरंदा न आहियूं, असां पाण खे मारींदा न आहियूं। हिते असांखे मारियो वेंदो, असांखे तहफ़ुज़ न आहे हूंदो, लेकिन पोइ चयो वेंदो आहे त ख़ुदकुशी कई, फलाणी स्टूडेंट ख़ुदकुशी कई, लेकिन उहा ख़ुदकुशी न आहे हूंदी। जेके 4-5 केसिस हिन महिल ताणी न्याणियुनि जा थिया आहिनि उन्हनि ख़ुदकुशी न आहे कई। अॼु ही वाक़ियो जेको पेश थियो आहे उहो कीअं थियो आहे, केरु केरु हुन में इन्वॉल्व हुया, उन्हनि जा छा नाला हुया, काएं बजे थियो आहे? जी सुबुह जो 9 बजे जेको आहे मैडम फरीन ऐं आतिका आई जी। मैडम फरीन जेका असिस्टेंट प्रोफेसर बि आहे, पढ़ाईंदी टीचिंग कंदी आहे ऐं वार्डन बि आहे, ऐं आतिका हुन सां गॾु वार्डन थी ॿई मिली करे आहियूं। मां वेठी हुअसि पंहिंजे बिस्तरे ते, रूम ते वेठी हुअसि, अचानक सां अची दरवाज़ो लॉक करे मूंखे घुटाड़ी मारण लॻियूं, तशदुद करण लॻियूं ऐं मथां चढ़ण लॻियूं तव्हां गुलाम मुस्तफ़ा राजपूत जी तव्हां ॻाल्हि नथा वञो। गुलाम मुस्तफ़ा राजपूत जेको आहे सो डायरेक्टर आहे, गुलाम मुस्तफ़ा राजपूत जी। उन हरासमेंट जी इलाही दफ़ा तो कोशिशि कई, अञा ताणी न्याणियुनि खे हरासमेंट थी करे। असां एप्लीकेशन ॾिनी, दरख़्वास्तूं दाख़िल कयूं, हुनजो को बि अञा ताणी असांखे रिस्पॉन्स न मिलियो। ऐं मथां वरी अॼु जेको सुबुह जो अची मूंखे मारनि कुटनि, मूंखे घुटा ॾिननि, मूंखे तशदुद कया विया। जेॾीमहिल मां रड़ियूं करे मां ॿाहिरि भॻसि, मां पेरेंट्स सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई, हुन टाइम हिननि मोबाइल मूंखां फुरे वरिती। हाणे तव्हां छा था अपील कयो आला अमलदारनि खां? मैं बिलावल भुट्टो से अपील कर रही हूँ कि ये शहीद बेनज़ीर की यूनिवर्सिटी है। सही। यहाँ पे लड़कियों, अगर मैं यहाँ पे आज ना बचती तो शायद मेरा भी ऐसे ही पंखे के ऊपर लाश होता और बोला जाता परवीन रिंद ने खुदकुशी की। क्या ये हरासमेंट का जो है एक गुरु है? जी हाँ। अच्छा, जैसे अभी आप सामने तो आए हैं, ठीक है, मीडिया के, ऐसी काफी लड़कियां होंगी जो अभी तक हरासमेंट हो रही हैं जी। अगर उनकी बात नहीं मानी जाती उनको सप्लियां लगाई जाती हैं, अगर उनकी बात नहीं मानी जाती उनको मारा जाता है, हरासमेंट और ज्यादा टॉर्चर किए जाते हैं, जो लड़कियां अपने पेरेंट्स को भी नहीं बता सकती। लेकिन जब भी हमें कॉल आती है, बेटा कैसे हो, अम्मी बोलती है बेटा कैसे हो, अम्मी ठीक है, हम ठीक नहीं होते, यहाँ पे हमें ऐसे ही टॉर्चर कर करके फिर मार दिया जाता है और बोलते हैं फलानी स्टूडेंट ने आज खुदकुशी की। ये खुदकुशी नहीं होती, ये मारते हैं, मिलके सब मारते हैं।